नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास में कचे में धाड़ियल ख़िलाफ़ सख़्त ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था कमर मेमण खां। जी कमर। जी बिल्कुल, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि कच्चे वारे इलाइक़नि में अमन अमान के यकीनी बनाने के हवाले सां जेको आहे इजलास थियो आहे। इजलास में जेको आहे कोर कमांडर कोर 5 कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद दस्तगीर, सिंध के चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, घरू वजीर ज़ियाउल हसन रंजाद, IG सिंध, DG रेंजर सिंध मेजर जनरल मोहम्मद शिमरेज़, घरू खाते के सेक्रेटरी ॿियनि लाॻापियल खातनि जे ऑफिसरनि जेको में शिरकत कई आहे। इजलास में तव्हां ॿुधाईंदव त वॾे वज़ीर चयो त कच्चे वारे इलाइक़े में हर सूरत में जेको आहे अमन अमान खे बरक़रार रखणो आहे। भूंग ख़ातिर अगवा जो वारदातूं जेके आहिनि उन्हनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। उन चयो त अॼु जो इजलास जेको आहे उनजो तलब करण जो मक़सदु इहो आहे त धाड़ेरनि खे हर सूरत में ख़तमु करणो आहे। वॾे वज़ीर चयो त 2024 खां जेको आहे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर जे जेको आहे पारां गॾियल ऑपरेशन जेको आहे उहो कयो पियो वञे। हुन चयो त आउं चाहियां थो त इहो ऑपरेशन अञा तेज़ कयो वञे। जेके धाड़ियल हथियार फिटा कनि था उन्हनि सां जेको आहे रिआयत कई वञे। इजलास में जेको आहे कच्चे जे इलाइक़े में ऑपरेशन वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो कयो वियो। उन हवाले सां वॾे वज़ीर पारां घरू वज़ीर जी सरबराही में आला सतही मॉनिटरिंग कमेटी पिणु क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें घरू खाते जो सेक्रेटरी, DG रेंजर सिंध, IG सिंध ऐं ॿियनि इदारनि जा जेके ऑफिसर आहिनि उहे शामिल आहिनि। उनखे अलावा वज़ीर ऑपरेशन ते अमल दरामद लाइ हिकु ॿी आला सतही कमेटी पिणु जोड़ी आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कच्चे वारे इलाइक़े में जेको आहिनि तरक़ियाती कम कराया वेंदा, रोड नेटवर्क क़ाइमु कयो वेंदो, तइलीम ऐं सिहत जूं सहूलियतूं जेके मुहैया कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर चयो त जेके कच्चे जे इलाइक़े में जेके अवाम जेके हुते रिहायशी आहिनि उहे जेको आहिनि उहे बि जेको आहे अमन अमान चाहिनि था। इजलास में जेको आहे ऑपरेशन दौरान इंटरनेट जेको आहे बंदि रखण जो जेको आहे फ़ैसिलो कयो। जैसे ऑपरेशन हलंदो उन दौरान जेको आहे मख़सूस जेके मोबाइल ऐं टावर आहिनि उन्हनि खे बंदि कयो वेंदो। इन खां अलावा जेको आहे इजलास में कच्चे में ऑपरेशन जे हवाले सां पंजाब हुकूमत खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे। जी कमर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।